नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻ गुज़िरियल ॾींहुं फुलाडियो में मज़हबी मामले जे सबबु ॿिए ॾींहुं बि अक़लियतनि जो कारोबार जुज़वी तौर ते बंदि रहियो। रेंजर्स ऐं पुलिस जी टिकटूं क़ाइमु, शहर में ख़ौफ़ हरास वारो माहौल बदस्तूर बरक़रार रहण सबबु हलंदड़ सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ PPMP सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह, DC मीरपुर ख़ास सैयद मेहंदी शाह ऐं SSP मीरपुर ख़ास जावेद बलोच, असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी प्रेमचंद, टाउन चेयरमैन हिंगोरनो मीर अली, रज़ा टालपुर, DSP सिंधड़ी दिलदार अली सुमरो, वॾा पुलिस अटाल साण करे फुलाडियो पहुची अक़लियत बिरादरी ऐं मज़हबी धुरियुनि खां तफ़सील मालूम कए। इन मौक़े ते सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह साफ़िन खे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंसूर मुताबिक़ अवाम जे हर ॾुख सुख में गॾु हूंदासीं, इन लाइ असीं कमु करे रहिया आहियूं। हिन मामले बाबति PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध जूं ख़ासि हिदायतुनि ते मामले जी जांच करण लाइ पहुता आहियूं। कंहिंखे बि कानून हथ में न खणण ॾींदासीं। जेको बि ॾोहारी हूंदो हिन खे सज़ा ज़रूरु मिलणु घुरिजे। बाक़ी जेको नुक़सानु थियो इन जो अज़ालो कयो वेंदो ऐं जेके शरपसंद माण्हू दुकान खे नाजाइज़ साड़े ऐं भञ-डाह कया आहिनि उन्हनि खे बि सज़ा मिलंदी। असां हर वक़्तु आवाम सां गॾु आहियूं। इन मौक़े ते DC मीरपुर ख़ासि मेहंदी शाह चयो आहे त असां अंग अखर गॾु कया आहिनि। 70 लख जे लॻभॻि नुक़सानु थियो। वज़ीर आला खे रिपोर्ट मोकिलींदासीं, जेका रक़म ईद बाद मुतासिरनि खे मिलंदी। इन मौक़े ते SSP मीरपुर ख़ासि जावेद बलोच चयो त हाणे शहर में अमन थी वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री बि लॻाए छॾी आहे। हालत कंट्रोल में आहे। जांच जारी आहे। जेको मुलविस आहे भॼ-डाह में उन खे सज़ा मिलंदी। कुझु गिरफ़्तारियूं बि कयूं वयूं आहिनि। असांजो कमु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो एज़ अ MP आऊं DC साहब ऐं SP साहब कल्ह अची वियुसि। हर माण्हू खे जज़्बो आहे, मुसलमान आहे, सो इन करे माण्हू कोन रुकी सघिया। पर आउं इहो ज़रूरु चवंदुसि हिते जेके हिंदू वेठा आहिनि उहो असांजी ज़िमेवारी आहिनि। उन्हनि खे ताम थियो आहे ऐं इन जी अञा इंक्वायरी हलंदी त कंहिं कयो आहे, छा कयो आहे। छो असां सोशल मीडिया ते कुझु वायरल ॾिसूं पिया त ॿियूं बि ख़बरूं अचनि थियूं त हिन जो को 15 ॾींहं अॻु में जहिड़ो थियो, छा थियो। सो SP साहब DC साहब खे इहो ई चयो आहे त इन ते का कमेटी हिकिड़ी जॉइंट इन्वेस्टिगेशन करियो ऐं उन खे थोरोली प्रॉपर ॾिसो। छो मज़हबी इशू आहे, माण्हुनि जे दिलनि सां लाॻापियल आहे, त इन वजह सां असांजी वधि में वधि इहा कोशिशि आहे हिते जा जेके हिंदू रहनि था उन्हनि खे वधि में वधि असीं तहफ़ुज़ ॾियूं ऐं मुंहिंजे मुसलमान भाउरनि खे जेके बि थियनि ऐं हिते कॾहिं बि अहिड़ो वाक़ियो कॾहिं बि असां न ॿुधो आहे कॾहिं थियो हुजे। ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह इहो ई कयो आहे ऐं चेयरमैन साहब मूंसां बिलावल साहब इन ॻाल्हि ते कंसर्न आहे। CM साहब कल्ह ॿिन्हिनि सां साईं सां SP साहब सां ऐं DC साहब सां ॿिन्हिनि सां राब्ते में ऐं जेको बि अॻियां असांजी इहा ई कोशिशि आहे त जेके हिते माण्हू आहिनि उन्हनि खे पुरअमन ऐं पंहिंजो DC साहब असीं आया आहियूं, हींअर विज़िट कयूं पिया जॻहूं त DC साहब पंहिंजो CM साहब चयो त जिन जिन जो नुक़सानु थियो आहे हिते 1-2 दुकानूं मुंहिंजे ख़्याल में थियूं आहिनि त इंशाअल्लाह उन्हनि जो कंपनसेशन असीं करायूं। रोकथाम लाइ असां हीअं कंदासीं, जेका हिते जी कम्यूनिटी आहे, जेका असांजा आलिम आहिनि उन्हनि जी ऐं हिकिड़ी जेका सिविल सोसाइटी जेका फुलेडियूं शहर आहे उन्हनि में हिकिड़ी कमेटी ठाहींदासीं इंशाअल्लाह। उन में जॉइंट जेके बि चङा माण्हू आहिनि उन्हनि जा सभु क़ौमुनि खां असीं वठंदासीं, हिकिड़ो हिंदुनि खां बि वठंदासीं, मुस्लमान, त उहो पाण में गॾु वेही जेके बि इशूज़ आहिनि इन खे अॻियां इंशाअल्लाह रिज़ॉल्व। सिक्योरिटी जे हवाले सां आउं इहो चवंदुसि त पंहिंजो हींअर त तमामु पुरअमन आहे। कल्ह SP साहब ऐं पंहिंजो रेंजर्स वारनि तमामु सुठी कारकर्दगी पंहिंजी ॾेखारी हिते, जेको अमन अमान उन्हनि करायो। ऐं आउं फुलेडियुनि जे शहर वारनि खां, पासे वारनि खां बि इहो अपील कंदुसि त पुरअमन रहनि ऐं जेके बि हिंदू भाइर आहिनि उहे असांजा भाउ आहिनि। उन्हनि में ख़ौफ़ हिरास असीं कोशिशि इन करे असीं आया आहियूं। उन्हनि सभिनि सां बि असीं मिलंदासीं, जो उन्हनि जो ॾोह कोन्हे। ठीकु आहे, हिकिड़ी का ॻाल्हि अहिड़ी थी वई आहे कंहिं माण्हू खां, उहा बि अञा इन्वेस्टिगेशन पंहिंजो पुलिस कंदी, उन ते FIR बि थी वई आहे, लॉज थी वई आहे, जज साहिबान आहिनि। हाणे उहो मैटर पंहिंजो पुलिस हलंदो कोर्ट में, पुलिस इन्वेस्टिगेशन कंदी। इंशाअल्लाह ताला आइंदा लाइ इहा ई कोशिशि आहे त हिकिड़ी कमेटी ठाहे इन्हनि सभिनि खे हिकिड़ी टेबल ते गॾु विहारे ऐं इंशाअल्लाह आइंदा हा हिननि लाइ DC साहब पंहिंजे मुख़्तियार कार खे ऐं AC साहब खे चयो अथनि त हिननि जो जेको बि नुक़सानु सभु थियो आहे उहो उन्हनि जो लिखी मोकिलियो, त उहो इंशाअल्लाह तक़रीबन तयारु करे वरितो अथनि, त उहो मोकिलींदासीं। शहर पसंदि तव्हां ॾिसो त उहो त जिथे किथे उन्हनि खे मौक़ो खपे अहिड़ी शयुनि जो ऐं इन शइ खे वधाइण जो। सो असीं कोशिशि कंदासीं। SP साहब कल्ह बि कोशिशि कई आहे, मुंहिंजे ख़्याल में कुझु माण्हू उन्हनि जा पकड़ा अथसि ऐं ॿी शायदि नामालूम आहिनि FIR में। ऐं असीं कोशिशि कंदासीं त हाणे ठीकु आहे, मज़हबी मामिलो हो, माण्हुनि जो जुनून जज़्बो थींदो आहे, त उन लाइ आउं कोशिशि कंदुसि त कुझु आइंदा इंशाअल्लाह इहो मसइलो न थिए। जेका FIR आहे उन में हाणे माण्हुनि जे घरनि ते मूं चयो आहे पंहिंजो उन्हनि खे कंट्रोल में रखो, न वञे का ॻाल्हि। उनखे असीं वेही हिकिड़ी कमेटी जे ज़रिए उन में कुझु हिंदू भाइर विझंदासीं, असांजा मुस्लमान भाइर बि विझी उन्हनि में इंशाअल्लाह ताला इन मसइले खे रिज़ॉल्व करे वठंदासीं। ठीकु आहे। इहा तक़रीबन जेको नुक़सानु असां हिन वक़्त ताईं जेको टोटल दुकानुनि जो जेको थियो आहे उहो
तक़रीबन 75 लख जो उहो निकितो आहे उनजो नुक़सानु ऐं इंशाल्लाह कल्ह जीअं त CM साहब पाण मूंसां ॻाल्हाया मूंखे पाण चया त जेको नुक़सानु थियो आहे लिखी करे असांखे मोकिलियो तव्हांखे इंशाल्लाह असां इहो नुक़सानु पूरे जो पूरो सिंध हुकूमत बर्दाश्त। इहो मूंखे लॻे थो त ईद खां फ़ौरन पोइ थी वेंदो, इन में प्रोसेस थींदो आहे, प्रोसेस में इहो बोर्ड ऑफ रेवेन्यू वेंदो, चीफ मिनिस्टर वटि अप्रूवल थींदो ऐं उन खां फाइनेंस डिपार्टमेंट इहे पैसा रिलीज़ करे असांखे मोकिलींदी इंशाल्लाह। मुंहिंजी उमेदु आहे इहा त असां ईद खां पोइ हिते अची शहर में MPA साहब खे बि रिक्वेस्ट कंदासीं त अचनि त हुननि में इहे चेक कराइनि। ठीकु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब